क्योंकि हमारी इंपोर्ट्स 70 अरब डॉलर की तकरीबन हैं, हमारी जो एक्सपोर्ट्स हैं वो 26-27 बिलियन डॉलर्स की हैं। 30 बिलियन डॉलर हमारा ये बाहर से हमारा अजीम पाकिस्तानी ये भिजवाता है वहाँ से रेमिटेंस। बाकी जो 20-25 बिलियन डॉलर का गैप है, अगर हम स्किल्ड हुनरमंद लोगों को बाहर भिजवाएंगे, कतर में, सऊदी अरेबिया में, यूएई में और दूसरे ममालिक में, तो अल्लाह ताला के फजल करम से पाकिस्तान का ट्रेड जो डेफिसिट जो है वो पॉजिटिव हो जाएगा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF जे प्रोग्राम सबबि मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। मुआइदो ॾिवाले जा अफ़वाह पकड़ींदड़नि लाइ बहितरीन जवाब आहे। अज़ीम दोस्तनि जे ॾुखे वक़्त में मदद खे कॾहिं बि न विसारियो वेंदो। हुनरमंद माण्हुनि खे परॾेह मोकिलण सां वापारी खसारो घटाए सघिजे थो। नौजवान नस्ल करप्शन ख़त्म करे मुल्क खे अॻिते वठी वञण जी सलाहियत रखनि था। मुल्की तरक़ी लाइ फ़नी तालीम खे हथी ॾियणु सभिनी लाइ ज़रूरी आहे। तालीम कंहिं हिक न पर सभिनी जो हक़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चश्मा न्यूक्लियर पावर प्लांट 5 जो इफ्तिताह करे छॾियो। पाकिस्तान सां मुआशी बहाली जी कोशिशुनि ते कम करण लाइ तैयार आहियूं। मुल्क केतिरनि चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सुधारनि जी ज़रूरत हूंदी। नओं प्रोग्राम मईशत खे मज़बूत करण लाइ पाकिस्तानी इख्तियारनि जी कोशिशुनि जी हिमायत कंदो। IMF मुस्लिम लीग नून तरफ़ां ईंदड़ आम चूंडनि में कंहिं बि सियासी पार्टी सां इतिहाद न करण जो ऐलान। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून पंजाब जे समूहनि तकनतार चूंडनि में हिसो वठंदी। कंहिं बि पार्टी सां चूंड इतिहाद या वरी सीट एडजस्टमेंट न कई वेंदी। ॾुखे वक़्त में हुकूमत संभाली मुल्क खे ॾेवाले थियण खां बचायो वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेह वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे दाबेजी में सनअती ज़ोन जो इफ्तिताह कंदो। शर्जील इना मेमून जो चवणु आहे त दाबेजी सनअत ज़ोन में 5 अरब डॉलरनि जी सीड़पकारी थींदी। 10 सालनि ताईं कंहिं बि क़िस्म जी टैक्स उगारी न थींदी। मशीनरी ते बि कंहिं बि क़िस्म जी टैक्स न हूंदी। मुल्की तरक़ी लाइ नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करणा पवंदा। सिंध सरकार तरफ़ां नेपरा एक्ट में ऑर्डिनेंस ज़रिए तरमीम जी मुखालफ़त। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त नेपरा एक्ट में ऑर्डिनेंस ज़रिए तरमीम करण जा इतला आहिनि। ऑर्डिनेंस ज़रिए नेपरा एक्ट में तरमीमुनि ते सूबनि खे ख़दशा आहिनि। सूबनि जा ख़दशा ख़त्म करण खां सवाइ नेपरा एक्ट बाबति ऑर्डिनेंस क़बूल न कयो वेंदो। ज़ोब ऐं सुई में दहशतगर्दनि सां मुहाॾो अटकाईंदे शहीद थियल जवाननि जा मढ़ अबाणनि इलाइक़नि में फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले। जनाज़े नमाज़ में पाक फ़ौजी आफ़ीसरनि शहरनि जी वॾे अंग में शिरकत। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त पाक फ़ौज मुल्क मां हर क़ीमत ते दहशतगर्दी जी लानत जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। कराची जे इलाइक़े मंगूपीर में शहरी हाशिम जे क़त्ल केस में गिरफ़्तार DSP 4 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां रिपोर्ट तलब। गोचकी में बदअमनी ख़िलाफ़ शहरी इताद जे सॾ ते शटरबंद हड़ताल। समें माण्हुनि जी एहतजाजी रैली। अॻवाननि जो चवणु आहे त गोचकी पुलिस अमन मान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। क़त्ल अगवा ऐं फुल जा वाक़िया वधी विया आहिनि। दादू ज़िले जे कच्छ में दाड़िलनि जी मौजूदगीअ जे इतलाह ते पुलिस जो सर्च ऑपरेशन। मोहंदर इस्माइल जा भाण केटी जतोई ऐं ॿियनि इलाइक़नि में ॾोहारनि जी मौजूदगीअ जे इतलाह ते 10 खां वधीक शकी गिरफ़्तार। SSP अब्दुल ख़ालिक पीरज़ादे जो चवणु आहे त कश्मीर ऐं कंदकोट समेत ॿियनि ज़िलनि मां दाड़िलनि जो दादू आमद जा इतलाह आहिनि। दाड़िल मुआशिरे लाइ नासूर आहिनि, ख़ात्मो करणो पवंदो। लाड़काने में हथियारबंदनि हथां हिकु नौजवान बेदर्दी सां क़त्ल। वलीद थाणे जी हद में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हथां नईं देरे वासी फारूक जोयो गोलियुनि जो ख़ाज।
नसीराबाद वेझो गाड़ी बिरादरी में तकरार तां पीसन औरत क़त्ल, जवाबदारनि लठियूं ऐं डंडा हणी मेहरान गाड़ी खे क़त्ल करे छॾियो। कंबर में कोरी ऐं जोणे जा बिरादरी में झेड़ो, हिकु ॼणो क़त्ल, हथियार बनल रज़ा मोहम्मद कोरी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सखर जी फैक्ट्री में झेड़े दौरान जवाबदारनि नौजवान खे बाहि ॾेई साड़े क़त्ल करे छॾियो। जवाबदारनि मोहम्मद नवाज़ ख़ासकली खे खट सां ॿधी गथा मथां विझी बाहि ॾेई छॾी, हिकु जवाबदार गिरफ़्तार। वढाणी जी सांगी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में तकरार तां झेड़ो, फायरिंग नौजवान क़त्ल, दौलत अली सोलंगी लाड़काने अस्पताल में दमदणी हवाले कयो, धुरियुनि में शिकतान बरक़रार। सकरन बरसां मुड़स घरू तकरार तां पंहिंजी घरवारीअ खे क़त्ल करे छॾियो, भेण मर्निंग गंती जोगी हालत में नवाब शाह मुंतकिल। हंडियारी शहर में 5 वरनि जे नींगर जो लाश हथ, वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। 5 वरनि जे तारिक शहर जो वाह मां लाश हथ कयो वियो हो। नई दिल्ली बरसां ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, ताज़े जाल ॿार समेत 4 ॼणा फोत, फोतनि जी ॻोठ अल ॾिने सिले रिवासी तौर सुञाणप, ड्राइवर गिरफ़्तार। मीरपुर खास सिविल अस्पताल में सिहत खाते जे मुलाज़िम जी नियाणी फोत थियण जो DHO नोटिस वरितो, वाक़े जी जांच लाइ कमेटी क़ाइम, 24 कलाकनि अंदरि रिपोर्ट ॾियण जी हिदायत। शहदाद कोट में नादरा ऑफिस जी मुंतकिली खिलाफ सभी शहरनि जी एहतजाजी रैली, कंबर शहदाद कोट रोड ते शामियाना हणी धरणो, नादरा ज़ोनल हेड तरफ़ां मसइलो हल करण जी ख़ातिरी, एहतजाज सूमर ताईं मुलतवी। ऐं श्रीलंका खिलाफ टेस्ट मैच लाइ क़ौमी क्रिकेट टीम जी ॻाल्हि में भरपूर नेट प्रैक्टिस, ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं टेस्ट मैच आचर ते खेॾी वेंदी।